असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं पीर जो ॻोठ वारो इलाइक़ो जिते सिंध जी न्याणी जंहिं यूट्यूब ते चैनल खोले ऐं जेके पंहिंजो इनकम जेकी हुनजी आई आहे उन यूट्यूब चैनल तां हुन पंहिंजो हिकु घर जेको आहे उहो जोड़े छॾियो आहे। असां सां गॾु उहा मौजूदु आहे। पंहिंजो असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे, यूट्यूब मां हुनखे केतिरी इनकम आहे या हू यूट्यूब कीअं पई हलाए। मूंखे सुठो पियो लॻे ॾाढो, जेको आहे न सभु सपोर्ट था कनि, सभु सपोर्ट था कनि ॾाढो। ऐं मूंखे ॾाढी सुठी ख़ुशी थी थिए, अबू अम्मी ॾाढो ख़ुशि था थियनि, मुंहिंजा भेण भाउ ॾाढो सुठो पियो लॻे। जेको आहे न मूंखे फ़ख़्रु पियो महसूसु थिए त जेको आहे मां अहिड़ो कमु कयो में ऐं हिन ॻोठ में ॿियो को बि यूट्यूबर न आहे मूंखां अलावा, तंहिंजे करे ॾाढो सुठो पियो लॻे मूंखे। मुंहिंजे चैनल जो नालो फैशन एडिक्शन आहे। मूंखे फैशन में इंट्रस्ट ई तंहिंजे करे मां पंहिंजे चैनल जो नालो फैशन एडिक्शन रखियमि, त जीअं ख़बर पए त नाले में ई रिप्रेज़ेंट थिए त फैशन जो चैनल आहे। ऐं मूंखे हिकिड़ो साल थी वियो आहे जेको आहे न मूंखे हीउ चैनल ठाहींदे, तंहिंजे करे मूंखे न हिकिड़ो साल थी वियो जेको आहे न मूंखे हीउ चैनल ठाहींदे। जेको आहे मूंखे जेको आहे न पहिरियां ख़बर न हूंदी त यूट्यूब पे कंदो आहे, पर मूंखे यूट्यूब मां ई ख़बर, मूंखे इंटरनेट तां ई ख़बर पई त यूट्यूब पे कंदो आहे। त मूंखे बि शौक़ु हो त मां बि पंहिंजे इनकम जे करे घर वेठे कुझु अहिड़ो जेको आहे न चैनल खोलियां जेके पैसा बि मिलनि। त मां यूट्यूब चैनल खोलियो, में 1 साल मुंहिंजो मोनेटाइज़ थी वियो ऐं मूंखे 1 साल खां पोइ पैसा मिली विया। 30 खां 40 हज़ार ताईं मिली वेंदा आहिनि मंथली। ऐं उहा बैंक जो ईअं हूंदो आहे, तव्हांखे जेको आहे चेक बि मिली सघे थो। तव्हां जेको आहे न बैंक में पंहिंजे अकाउंट में ट्रांसफ़र करायो त तव्हांजो ऑप्शन आहे, तव्हां जेको आहे जेको कयो। मुंहिंजा पैसा मुंहिंजे बैंक जे थ्रू ईंदा आहिनि, सिंगापुर जी बैंक मां ट्रांसफ़र थींदा आहिनि मुंहिंजी बैंक में। 1 साल में मां तक़रीबन 4 लख खां 4.5 लख रुपया कमाया आहिनि ऐं उन पैसनि मां पंहिंजे लाइ घर ठारायो आहे 2 कमरनि जो। घर अञा कंप्लीट न थियो आहे, अञा जेको आहे न घर कंप्लीट थियणो आहे, अञा फर्निशिंग बाक़ी आहे, पर इंशाल्लाह जेको आहे न इन ई साल पूरो थी वेंदो। ही जेके तव्हांजे ॻोठ में न्याणियूं रहनि थियूं पियूं ऐं पढ़ी जेको आहे घर में वेही थियूं रहनि, ऐं उन्हनि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव त उहे छा करणु खपे उन्हनि खे, या उहे पढ़ी या कुझु करणु चाहिनि थियूं पर उहे करे नथियूं सघनि, उन्हनि जे लाइ छा मैसेज? उन्हनि जे लाइ इहो मैसेज आहे त उहे जेको करणु चाहिनि थियूं उनखे घर वारा सपोर्ट कनि ऐं जेको आहे उन्हनि खे करणु ॾियनि। उहे सभिनी खां पहिरियों तालीम हासिलु कनि, उनखां पोइ उहे जेके करणु चाहिनि उनखे करणु ॾिजे। उनजा घर वारा उनखे सपोर्ट कनि त जेको आहे न उहे सुठे तरीक़े सां इनकम करे सघनि थियूं। मूं वांगुरु घर वेही यूट्यूब चैनल खोले या कंहिं ॿिए तरीक़े सां टीचिंग करे, पर एतिरी सपोर्ट हुजणु घुरिजे घर वारनि जी। पहिरियां मुंहिंजा सब्सक्राइबर 1.25 लख हुआ, मुंहिंजा 1,50,000 आहे। पर जॾहिं खां मुंहिंजो सोशल मीडिया ते इंटरव्यू हलिया आहिनि त मुंहिंजा सब्सक्राइबर में ॾाढो फ़र्क़ु पियो आहे ऐं मुंहिंजा सब्सक्राइबर तेज़ी सां वधनि था, तमामु घणी तेज़ी सां था वधनि। मुंहिंजो वालिद कराची में सहाफ़ी आहे। असां पहिरियां कराची में रहंदा हुआसीं, पर असां शिफ्ट थी विया आहियूं 2 साल खां ॻोठ में। हाणे असां ॻोठ में ई रहंदा आहियूं। स्टार्टिंग मां कराची मां ई कई हुई, असां हुते रहंदा हुआसीं त मूंखे आइडिया आयो, पोइ उतां खां असां हेॾे शिफ्ट थी वियासीं त पोइ मां चैनल हिते ई ठाहियो आहे ऐं हिते ई जेको आहे इनकम थी आहे मुंहिंजी। डेली जी बुनियाद ते मां हिकिड़ो वीडियो अपलोड कंदी आहियां, 24 कलाकनि में हिकिड़ो वीडियो। ऐं हाणे मुंहिंजो प्लान, अच्छा मुंहिंजा सब्सक्राइबर मूंखां इहो चाहींदा आहिनि त तूं कटिंग ऐं स्टिचिंग बि सेखार, मूंखे असांखे कटिंग ऐं स्टिचिंग बि सेखार। मुंहिंजो मेन मक़सदु इहो आहे त जॾहिं मुंहिंजो घर तयारु थी वेंदो त अहिड़ो मां अहिड़े वसाइल ज़रिए जेको आहे उन्हनि खे सेखारींदमि कटिंग ऐं स्टिचिंग। जॾहिं मुंहिंजो घर तयारु थींदो त पोइ मां अहिड़ो चैनल खोलींदमि जंहिंमें मां कटिंग ऐं स्टिचिंग सेखारींदमि। मां इंटरमीडिएट ताईं पढ़ी आहियां कराची में, हाणे मां इंशाल्लाह ग्रेजुएशन करण जो सोचां थी हिते ॻोठ में खैरपुर में। ॾिसो इहो त पाण ते आहे जेको आहे न, सोशल मीडिया का ख़तरनाक न आहे। इंसानु घर में वेठो आहे, उनखे कुझु करे नथो सघे, हू जेको चाहे सोशल मीडिया पंहिंजे हथ में आहे। जेको आहे न इंसानु अहिड़ियूं वीडियोज़ हणे जेको आहे न उनखे नुक़सान त न हुजनि। जीअं मुंहिंजा वीडियोज़ आहिनि सभिनी खे फैशन जा आहिनि ऐं मुंहिंजो फेस बि शो न थींदो आहे, अहिड़ो बि इंसानु करे सघे थो। अगरि चाहे त इंसानु पंहिंजो फेस ॾेखारे सघे थो। यूट्यूब में या सोशल मीडिया का बि ख़तरनाक न आहे। यूट्यूब पंहिंजे हथ में आहे, इंसान खे फ़ोन आहे पंहिंजे हथ में आहे, जेको चाहे करे हुन मां, त ख़तरनाक त बिल्कुलु बि न आहे सोशल मीडिया। अमां ही राबिया नाज़ पंहिंजो नंढपण में कीअं हुई, पढ़ाईअ में कीअं हुई, या घर में हुनजी रहणी करणी कीअं आहे? राबिया A1 आहे। हिनजी पढ़ाईअ में तालीम जेका हुई त A1 ईंदी हुई। हिन शुरूअ खां ई जेके पेपर कया आहिनि A1 जा कया अथई। राबिया बहुत बहितरीनु छोकिरी आहे, जेका घर में बि बहितर हलंदी आहे, खाधा पचाईंदी आहे, सिलाई कंदी आहे। हर हुनुर जेको आहे नी सो राबिया वटि आहे। सॼे ॻोठ में इहा ख़ुशी आहे त राबिया भाग वारी छोकिरी आहे, जंहिंजो असां सॼो हुन मोबाइलनि में ऐं इन्हनि में तमामु ख़ुशीअ सां इन्हनि खे ॾिसनि था ऐं इनखे ॾाढो शौक़ सां था कनि। त जेकर असां बि इहो ई चैनल खोलियो हा त असां बि कामयाबु थियूं हा। उहो अलाह जे हथ में आहे, कामयाबी कंहिंजे हथ में आहे असांखे न ख़बर। बाक़ी ॾाढो ख़ुशि थिया आहिनि ॻोठ सॼे में त राबिया ॾाढो बहुत ख़ुशियूं असां कयो अथई ऐं ॾाढो शौक़ सां सभु ॾिसनि था। हिन जूं जेके बि सहेलियूं आहिनि उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थी आहे। कॉन्फिडेंस जे हवाले सां हुन इहो बि चयो आहे त
यूट्यूब में अञा जदीदियत हू आणींदी ऐं माण्हुनि जूं सलाह मशवरे सां उहा हिन वक़्तु उन ते कमु जारी आहे ऐं हुन सलाह ॾिनी आहे सिंध जे जेके ॿाराड़ीअ वारियूं नियाणियूं आहिनि उन्हनि खे सलाह ॾिनी आहे त हू तालीम पिराए ऐं कॾहिं बि हिमत न हारनि त जीअं हू बहितर खां बहितर जेको आहे सो अहिड़ा चैनलनि ते अची ऐं पंहिंजो इनकम हासिलु करे सघनि थियूं। कैमरामैन मोहम्मद अली मल्हार सां गॾु इरफान फलपोटो, टाइम न्यूज़ खैरपुर।